औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझा साईं अज आऊं अवां जी ख़िदमत में एक इंतहाई ज़बरदस्त प्यारी शय पेश करियां थो। उम्मीद आहे त तव्हां उन खां ॿुधी उन शइ खे ॿुधी पंहिंजो ईमान ताज़ो कंदा ऐं तव्हांखे ख़ुशी ऐं फ़रहत महसूस थींदी। मुंहिंजा साईं अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में फ़रमायो आहे त वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, याने ए सुहिणा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेसि ताईं तूं हिननि दुनिया वारनि में मौजूदु हूंदे तेसी ताईं मां उन्हनि खे अज़ाब न कंदुसि, याने फ़ना न कंदुसि। ऐं उनजो ॿियो मतिलबु इहो आहे त तेसी ताईं क़यामत बर्पा न कंदुसि। उन मां बुज़ुर्गनि आलिमनि हेठियां मक़सद पिणु कढिया आहिनि। पहिरियों, जेसी ताईं हुज़ूर महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक ऐं मथनि सलात व सलाम हलंदो रहंदो तेसी ताईं ॼण के महबूब पाक पाण मौजूदु आहिनि, सो क़यामत न ईंदी। नंबर ॿी ॻाल्हि त जेके महबूब पाक जा जुज़ा याने आल पाक सैयद सगोरा हिन दुनिया में मौजूदु आहिनि तेसी ताईं क़यामत न ईंदी। नंबर टियों, जेसी ताईं हुज़ूर महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल पाक ऐं महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मनसूब हर शइ जी इज़त ऐं उन्हनि जो अदब करण वारा अल्लाह ताला जा सच्चा बाना मौजूदु हूंदा तेसी ताईं क़यामत न ईंदी। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान मुबारक आहे त क़यामत अचण खां अॻु मुंहिंजा आल हाशमी ऐं कुरैशी ऐं उन्हनि सां मुहबत करण वारा सभु वफ़ात करे वेंदा, छो त क़यामत शरीफ़नि खे फ़ना करण लाइ न बल्कि शरीरनि याने फ़सादियुनि खे तबाह करण लाइ ईंदी, जॾहिं को बि शरीफ़ न बचंदो। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खां ॿुधमि, फ़रमायाऊं थे त अवां मुंहिंजे अहल बैत खे जसद याने जिस्म मां मथे जी जाइ बनाइजो ऐं मथे मां ॿिनि अखियुनि जी जाइ कजो ऐं मथो ॿिनि अखियुनि खां सवाइ न सुहंदो। याने जहिड़ी तरह मथो सॼे जिस्म लाइ हयाती जो सबबु आहे ऐं मथो वढियो वियो त हयाती ख़तमु, तहिड़ी तरह ॿिया माण्हू जिस्म आहिनि ऐं अहले बैत उन लाइ मथे जे बराबरि आहिनि। सो जेतिरी हिफ़ाज़त ऐं इज़त मथे जी करियो था उन वांगुरु अहल बैत जी इज़त ऐं हिफ़ाज़त कजो। ऐं जहिड़ी रीति अखियूं मथे जी सूंहुं आहिनि, जे अखियूं वियूं त मथे जी सूंहुं हली वई, ईअं ई सैयदनि सगोरनि जी इज़त ऐं ख़्याल अखियुनि जेतिरो कजो। जेकॾहिं सैयद सगोरा विया त ॼण अवां जी इज़त वेई ऐं अवां गुमराह थी वेंदा। उन करे चयो वियो आहे त
अहल बैत किराम जो वजूद ज़मीन वारनि लाइ अमन अमान जो सबबु आहे। मुंहिंजा साईं ही जेका मुख़्तसिर ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाई आहे उहा आहे कवाकिब सआदात किताब मंझां। हाणे उन सिलसिले में अर्ज़ु ही आहे त सैयद सगोरा जेके आहिनि उन्हनि जी हर हाल में इज़त करणी आहे, छो त हिकिड़े हंधि मुंहिंजे महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि बि फरमाई आहे त अत्तालिहून लिल्लाहि अस्सालिहून लिल्लाहि वत्तालिहून ली, याने मुंहिंजे आल मंझां सैयद सगोरा जेके सालिह हुजनि ऐं हक़ीक़ी इस्लाम ऐं असांजे नक्शे क़दम ते हुजनि त उन्हनि जी ताबेदारी तव्हां अल्लाह कारण कजो, अल्लाह अलॻि कजो। ऐं जेके ग़ैर सालिह हुजनि याने उन रस्ते ते न हुजनि त उन्हनि जी इज़त मुंहिंजे करे कजो, याने महबूबनि फरमायो मुंहिंजे करे बि उन्हनि जी इज़त कजो। उन जो सबबु इहो आहे जो तव्हां असांजे ईमान जो निजात जो जेको तालुक़ु आहे उहो मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे, याने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां उम्मती आहियूं, मुहिब आहियूं ऐं उन्हनि सां बे इंतिहा मुहबत था कयूं। लाज़मी तौरु जंहिं शख़्सियत सां मुहबत रखबी आहे त उन जे वतन सां मुहबत थींदी आहे, उन जे वतन जी इज़त कबी आहे, उन जे मिटनि माइटनि जी इज़त कबी आहे, उन इलाइक़े जी इज़त कबी आहे। पर उन जी जेका आल आहे या उन जा जेके ॿचिड़ा आहिनि उन्हनि सां मुंहिंजा साईं बे इंतिहा मुहबत कबी आहे। हाणे भले उहे ॾिंगा हुजनि कहिड़ा बि हुजनि कीअं बि हुजनि उहो मालिक ॼाणे, मालिक जो कमु ॼाणे न। मुरीद जो कमु आहे, मुहिब जो कमु आहे, मुहबत वारे जो कमु आहे पंहिंजे महबूब जे ॿचिड़नि जी इज़त करणु। पोइ कहिड़ा बि आहिनि कीअं बि आहिनि उन्हनि सां तव्हां असांजो को तालुक़ु कोन्हे, महबूब ॼाणनि संदन ॿचा ॼाणनि। ठीकु आहे मुंहिंजा साईं, अलाह साईं तव्हां असांखे तौफ़ीक़ बख़्शे ऐं अलाह साईं तव्हां असांखे इहा तौफ़ीक़ बख़्शे त असां महबूब जी आल जी इज़त कयूं ऐं उन सां गॾु मुंहिंजे महबूब जे आल जी, मुंहिंजे महबूब जे अज़वाज मुतहरात जी ऐं उन सां गॾु मुंहिंजे महबूब जे सहाबा किराम जी, मुंहिंजे महबूब जे ताबीन तबा ताबीन औलिया गौस कुतुब मुर्शिद करीम जेके बि मुंहिंजे महबूब जे रस्ते ते आहिनि, उलमाए किराम उलमाए रब्बानीन, उन्हनि सभिनी जी इज़त तव्हां असांजे मथां लाज़िम आहे। अल्लाह साईं तव्हां असांखे उन्हनि सभिनी जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।